नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी आहे। हमारी ख़बर ॾिना हलूं त बिरछा जे सकाफ़ती मरकज़ ऐं शेख हयाज़ अकेडमी तरफ़ां सिंध जे महान कवि शेख हयाज़ जी 96वीं सालगिरह मल्हाई वई। बिरछा सकाफ़ती मरकज़ पारां डिप्टी डायरेक्टर शेर मोहम्मद मेहर, अयाज़ अली डेरो, गुलाम मुजतबा जोखो, महबूब खाशकेली, इकबाल राजपूत ऐं ॿियनि जी अॻुवाणी में शेख हयाज़ जी मज़ार ते चादर चढ़ाए सालगिरह जो केक कटियो वियो। सिंध जे महान कवि शेख हयाज़ खे भेटा पेश कई वई, जॾहिं त ॿिए पासे शेख हयाज़ अकेडमी तरफ़ां मुनक़द कई वई। नसीर मिर्ज़ा, वली मोहम्मद दानिश जतोई, मोहम्मद सूमार वफ़ा, सरदार अयाज़ मेमण, प्रोफेसर बिशारत लंजवाणी, मंजूर खाशकेली, दीवान घागन शेख हयाज़ जी 96 सालगिरह जो केक कटी सिंध जे अज़ीम शाइर खे शानदार भेटा पेश कई वई। इन मौक़े ते तक़रीब खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त शेख हयाज़ हिकु मज़ाहमती शाइर हो जंहिं सिंध जे नौजवान में हौसलो पैदा कयो ऐं क़ौमी गीत पेशनि सिंध जे माण्हुनि में इश्तिहार ॾिनो। शेख हयाज़ शालती भेटाई खां पोइ वॾो शाइर साबित थियो, जंहिंखे अॼु बि यादि कयो पियो वञे ऐं इन जो ॾियारो हिकु शानदार अंदाज़ सां मल्हायो वेंदो आहे, जंहिंमें अदीब, दानश्वर, शाइर ऐं सियासी समाजी अॻवान शेख हयाज़ जे ॾियारे ते सिंध जे हिन महान कवि शाइर खे भेटा पेश कंदा आहिनि। तक़रीब जे आख़िर में मक़ामी फ़नकारनि पारां शेख हयाज़ जी शाइरी सां शेख हयाज़ खे 96 सालगिरह जे लफ़्ज़नि ते भेटा पेश कई वई। बेमौत मुआ तो लय कुठा इंसान हज़ारे मां न रुगो। बेमौत मुआ तो लय कुठा इंसान हज़ारे मां न रुगो। हिन दुनिया में ए देस हुया नादान हज़ारे मां न रुगो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।